तमामु घणी रश मेले जे करे थी आहे। हिन महिल असां माना डार्सन ते चढ़िया आहियूं ऐं डार्सन में वञूं था। मां और वेरनि जी बस्ती बामे जी तारीख़ ते वञा थो भाई। डार्सन जो सफ़र आहे अमेरिका खां मिली वियो प्यार अली साहब डार्सन जे अॻ में ई बीठो हुयो। वादे आलावाद जे मेले जी रश लॻी पई आहे। हुनजे करे चढ़ी दयालाल मेल मूंखे घणो टाइम थियो आहे बीठो अधु कलाक थी वियो बीठो हिन जे करे माना हिन पंध खां बचा जे लाइ पहिरियां वेठा आहिनि ऐं असां हिन महिल मां कटरा में सम्झी जो ॾाढो मज़ो अचे थो। मौसम जो हवा बि हले थी VVIP पुराणियूं यादगिरियूं बि आहिनि ईअं न। हींअर असां फूल क्रॉस कई आहे। ॾाढो मज़ो अचे थो मौसम जो। खबर है साले खान बहादुर सही खबर ना है चोरिया वठी रहियो आहे मथा खां हिकिड़ी दॿ ॾियारी ख़बर पइजी शेरो थो ॻाल्हाए छोड़ो खान बहादुर साईं तव्हांजे मथां हमलो कंदड़ खे बि कोन ॻोल्हे सघियो। हिन ॻाल्हि जी राज्य में खुआरी थी हले। माण्हू चवनि था खान बहादुर में को अॻूणो पावर कोन रहियो आहे। खान बहादुर तुंहिंजी बि मालकी कोन करे सघी हमलो। हा खान बहादुर साईं तव्हांजे मथां हमलो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, इन महिल जी रिकॉर्डिंग हले पई थी। खबर